मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं, रोज़े जी हालत में खून चढ़ाण कीअं आहे? अच्छा, रोज़े जी हालत में खून बंदो चढ़ाए सघे थो मजबूरी तहत। इंतिहाई तबियत खे डैमेज पहुतो आहे, इंतिहाई जेको तबियत तव्हांजी नासाज़ थी वई आहे, जान खे वञण जो ख़तरो पहुतो आहे, त उन सूरत में बंदो रतु चढ़ाए सघे थो ऐं ग्लूकोज़ जूं ड्रिप जेको आहे चढ़ाए सघे थो मजबूरी में। यानी जेकॾहिं अगरि सिहतमंद आहे, कंहिं क़िस्म जी कोई तकलीफ़ न आहे, त पोइ जेको आहे हे अमल बहितर न आहे। बाक़ी मजबूरी में जान खे तकलीफ़ थी आहे, जिस्म में तमामु वॾो मर्ज़ो थियो आहे, ऐं उन सूरत में जेकॾहिं अगरि तव्हां रत जी जेकी आहे ड्रिप चढ़ायो था या अहिड़ी तरह ग्लूकोज़ जी ड्रिप चढ़ायो था त जाइज़ आहे, उन में कंहिं क़िस्म जो कोई बि जेको रोज़ो फासिद न थींदो। छाजे करे इहा जेकी रत वेंदी आहे या ग्लूकोज़ जी ड्रिप वेंदी आहे, उहा रगुनि जे ज़रिए सां वेंदी आहे जिस्म में। उहा हलक जे रस्ते खां न वेंदी आहे या दिमाग़ जे रस्ते खां न वेंदी आहे, बल्कि उहा रगुनि जे ज़रिए सां जिस्म में पहुचंदी आहे। त जेकी बि शइ रगुनि जे ज़रिए सां जिस्म में पहुचे, उन में रोज़ो फासिद न थींदो आहे।